सिंध हुकूमत जी हिदायतुनि ते ख़ुराक खाते तरफ़ां सस्ते अटे जी फ़राहमीअ लाइ सखर ऐं रोड़ीअ शहरनि में स्टॉल लॻाया विया आहिनि। दीदार उनड़ खां इन हवाले सां तफ़सील मालूम कंदासीं। दीदार आगाह कजो, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल साजिद, सिंध हुकूमत जी हिदायतुनि ते खुराक खातो सखर पारां सखर जे मुख़्तलिफ़ हंधनि ते जेको आहे न सस्ते अटे जा स्टाल लॻाए ऐं सस्तो अटो विकिरो करणु शुरू करे ॾिनो आहे। सखर जे मिलिट्री रोड समेत जेको आहे न रोड़ी जे ॿियनि हंधनि ते जीअं करबला जो मैदान थियो, गांगोटी ग्राउंड ऐं ॿियनि हंधनि ते जेको आहे सस्ते अटे जा स्टाल लॻाए जेको आहे सस्तो अटो जेको आहे 10 किलो वारो थैली जेकी आहे उहा ₹650 में जेको आहे न विकिरो करे रहिया आहिनि। सखर में अटे जी महांगाई बाद जेको आहे न सखर जी जेकी आवाम आहे उहा सस्ते अटे जे स्टालनि ते रुख़ करे ॾिनो आहे ऐं सस्ते अटे जा स्टाल जेके खुराक खाते पारां लॻाया विया आहिनि उन्हनि ते जेको सस्तो अटो जेको आहे न विकिरो थी रहियो आहे, जेको ₹650 जो जेकी 10 किला वारी थैली आहे उन सस्ते अटे जी सिंध हुकूमत वारे ऐलान बाद सस्ते अटे जा जेके स्टाल लॻाया विया आहिनि उन्हनि ते जेको आहे न खुराक खाते जा जेके आफ़ीसर आहिनि DFC सखर विशन दास समेत जेको उहे सभई जेको आहे फूड इंस्पेक्टरनि सां गॾिजी जेको आहे मुख़्तलिफ़ हंधनि ते जेको आहे न दौरो करे रहियो आहे ऐं दौरे दौरान जेको आहे न सस्ते अटे जे स्टालनि ते जेको अवाम जी जेको रश आहे उहा तमामु वधीक आहे ऐं उहा रश जेको आहे न अटो जेको आहे न आवाम जेको आहे न वठी रहियो आहे ऐं उन अटे ते स्टाल ते जेके लॻायल जेको फूड इंस्पेक्टर आहिनि ऐं उहे जेको सस्ते अटे फ़राहम करण लाइ जेको उहो आसानी तरीक़े सां जेको आवाम खे जेको आहे न सस्तो अटो 10 किला वारो थैली ॾेई रहिया आहिनि ऐं आवाम जी डिमांड इहा ई आहे त सस्ते अटे जा स्टाल जेके आहिनि अञा जेके न वधीक जेका वसी कया वञनि जीअं आवाम खे सस्तो अटो फ़राहम कयो वञे। ऐं उन मौक़े ते जेको आहे न DFC सखर विशन दास जो चवणु आहे त जेकॾहिं कंहिं बि आवाम खे जेको आहे सस्ते अटे जी फ़राहमी न थिए ऐं सस्तो अटो जेको आहे न उनखे मिलण में ॾुखियाई पेश अचे त DFC सखर जेकी आफ़ीस जेकी आहे उन हंधि पहुचनि ऐं उनखे शिकायत कनि त जीअं असांखे जेके ॼाण मिले त सस्तो अटो जेको आहे किथे जेको आवाम खे नथो मिले ऐं असां कोशिशि करे रहिया आहियूं त सस्तो अटो जेको आहे स्टालनि ते आसानी सां आवाम खे मिले जीअं रिलीफ मिली सघे। जी।